जी बिल्कुल, सिंध टीवी नेटवर्क पारां इल्म पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। इन हवाले सां हितां जे सियासी समाजी घण धुरियुनि पारां हिकु शानदार रैली कढी वई आहे। रैली में शरीक पकनि पोढ़नि नौजवाननि क़ौमी गीतनि ते पिणु रक़्स करे ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। संदन चवणु आहे त सिंध टीवी जे सथ खे असीं मुबारकबाद पेश कयूं था त हीउ हिकु सकाफ़ती ॾियारो ख़ूबसूरत अंदाज़ में मल्हायो वियो आहे। साल जी हाँ ही अज जो सकाफ़त जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे। असीं सिंध टीवी नेटवर्क जे सरवाण मोहतरम साईं अब्दुल करीम राजपर साहब जो शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं इल्म पिरायो ऐं सिंध समारोह जे नारे हेठि जेको आहे अॼु ही सिंध जी सकाफ़त मल्हाई पई वञे। असां सिंध खे बचाइण ऐं पंहिंजी धरती ऐं कल्चर खे बचाइण जो वचन था कयूं ऐं इहो हमेशह रहंदो। हर साल असां इन वचन खे वरजाईंदा रहंदासीं। ऐं अॼु जो ही जेको असांजो ॾींहुं आहे, इहो ईद जो ॾींहुं आहे। नंढा वॾा पोढ़ा पका अॼु अजरक टोपी पाए ख़ुशियूं मल्हाइनि पिया। जेको सॼो पुराणो आहे, जेको अॼु कश्मीर खां कराची ताईं निर्वार थियो आहे सिंधी प्रेस जे थोरनि खां। जी बिल्कुल, रैली में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त सिंध टीवी जे हिन सॾ खे असीं आजियां करूं था ऐं हीउ ॾिहाड़ो जेको आहे ईद कीअं मल्हाए रहिया आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़ मीरपुर माथेलो।